हिकिड़ा पूरण भगवान जा महात्मा ॾाढा प्रेमी भक्त हुया, जीअं गोपियूं थींदियूं, कलयुग जी हाणे जी ॻाल्हि। उन सां हिकिड़ो ॾाढो श्रद्धालु, जीअं हुन भगवान श्री कृष्ण में प्रेम हुयो उन महात्मा जो, त अहिड़ी तरह सां उन सेवक जो गुरूअ में प्रेम हुयो, श्रद्धा हुई। त हिकु ॾींहुं घुमंदे घुमंदे उहो पंहिंजे गुरूअ जे दर्शन करण लाइ भगवान जो प्रेमी शिष्य उहो भक्त पहुतो वञी वृंदावन में, जिते उन जा गुरू जी हुया, निधिवन में घुमी घुमी करे कीर्तन पिया कनि। ॾाढो गदगद थियो, चरणनि ते किरी पियो, गुरू जी प्रसन्न थिया, गले लॻायो, चओ प्यारा कहिड़ो हाल आहे? गुरू जी मूंखे ॿुधायो न भगवान काथे? रोअण लॻो, कृपा कयो, दया कयो, मूंखे प्रभु सां मिलायो। अरे पागल, रोए थो? हाणे तव्हां हैरान थींदव, इहे अखर लिखियल आहिनि। अरे श्री कृष्ण? हा प्रभु, हा गुरू जी मूंखे श्री कृष्ण सां मिलायो। खिलण लॻो, भगवान कृष्ण सां मिलणो अथई? कहिड़ा शब्द चई ख़बर अथव? अरे वहीं तो वो देखो त्रिभंगी, ललित त्रिभंगी बंसी बजा रहा है। ये महात्मा उन वचन चया, सिंधीअ में चओ त अरे हो त बीठो अथई उते बीह करे, टिनि जॻहियुनि ते टेड़ो, त्रिभंग ललित याने उन जा चरण टेड़ा आहिनि, कमर टेड़ी आहे, ऐं मुंहुं बि टेड़ो करे बांसुरी खणी वॼाए रहियो आहे। वही तो त्रिभंग ललित वहाँ बंसी बजा रहा है, वो तो बीठो आहे उते टेड़ो, बांसुरी तो वॼाए। काथे? ओॾे ॾिस, ओॾे जो मुंहुं करे ॾिसे त साक्षात भगवान जो दर्शन थियो। उहो मां पढ़ी करे हैरान थियुमि कि ईअं बि दर्शन थी सघंदो आहे? न कोई जप तप साधन, न कोई उन जा कुझु भगवान ॾिठा। उहो सम्झ में आयो त जीअं कोई वॾो कंहिंसां मिलियल हूंदो आहे, कंहिं प्रधानमंत्री सां कंहिंजी दोस्ती आहे, उन जो भाउ आहे, मित्र आहे, सखा आहे, ॾाढी उन जी हलंदी आहे, उहो चई छॾियसि भैया हिन सां मिल, हिन सां फ़ोटो खिचाए वठि, हिन सां सेल्फी वठि, त छा मना कंदो हुनखे? इहे त नंढी नंढी ॻाल्हियूं। जॾहिं हिकिड़े मनुष्य में एतिरी दया करुणा थींदी आहे त भक्तनि जे वस भगवान छा नथा करे सघनि? चओ हरे राम। ही कथाऊं ॿुधी करे विश्वास न ईंदो आहे त एॾी भगवान जे भक्तीअ जी बलिहारी आहे, प्रेम जी। गदगद थियो, दर्शन करे करे अहिड़ो प्रेम में मुर्शिद थियो, कलाक खां पोइ होश में आयो। हाणे अहोभाव जा शब्द कोन्हनि, गुरूअ जे चरणनि ते किरी पियो, बिल्कुलु। गुरू जी ॾाढो प्रसन्न थिया, चई अरे पगला घबराए न, तोखे जीवन भर दर्शन करिणो आहे, भक्ति करणी अथई, लेकिन गुरू जी हाणे मूंखे सेवा ॾियो, तोखां पक्की सेवा वठंदासीं। हिकु कमु कर, हाणे असांजो समय थी वियो आहे, मतिलबु चई हा असां हे शरीर छॾींदासीं, सुठो थियो तूं अॼु अची वई मूंसां मिले। सेवक रोअण लॻो त तव्हां अॼु ई मिलियाओ, मूंखे दर्शन कराए थो प्रभु जो, अॼु ई मूंखे छॾे वेंदो? चवण लॻा गुरू जी अरे रो न पगला, मां तोखे ॿुधायां थो पियो, मां वञा थो, कोई वैकुंठ थोरी न वेंदुमि, मां वरी वापसि थो अचां, बसि समय थी वियो आहे, हिन शरीर जो कपिड़नि जो त्याग करिणो आहे, ऐं मां तोखे ॿुधायां थो, हे ॾिस कन जे हेठों मूंखे नंढो सो निशान आहे न, हा फलाणे शहर में फलाणे घर में, उते ठीकु 9 महीना पोइ हिकु बालक जो जनमु थींदे तूं अचिजां, ॾिसजां उन जे कन ते बि हेठो निशान हुजे, सम्झी वञिजां मां वापसि अची वियो आहियां, मां ई अची रहियो आहियां, मुंहिंजो मन थोरी न भरियो आहे भक्तीअ सां, हे वैकुंठ वैकुंठ मूंखे न खपे, मां वरी थो अचां भॼन करणु। एॾो आनंदु आहे भक्तीअ में कि वैकुंठ मूंखे फिको थो लॻे। शिष्य हैरान थियो, एतिरे में वाकई उन मधुबन में उन ॾींहुं केवल गुरू ऐं सेवक, अचानक ॾिठईं त आकाश मां विमान आयो आहे, भगवान जा पार्षद, हलो साईं, त खिली करे चए थो न मूंखे माफ़ु कयो, मां न हलंदुमि वैकुंठ, भगवान खे चइजो मां भक्ति कंदुमि। त इहा लाइन लिखियल हुई त भक्तनि जे लाइ मुक्ति निरादर भक्ति लुभाने, मुक्तिअ जो निरादर करे छॾियो, भक्ति उन्हनि खे वधीक सुठी लॻी। विमान ख़ाली वापसि हली वियो ऐं महात्मा उते शरीर जो त्याग करे छॾियो ऐं गुरूअ सेवक खे ॿुधाए छॾियो, ॾाढो उत्सुकता सां गॾु आख़िरी उन्हनि जो संस्कार करे शरीर जो, ऐं सेवक वञी पहुतो काथे, उते 9 महीना पहिरियों ई अची वियो। ऐं जॾहिं उहा माता गर्भवती थी 9 महीनो थियो त पहिरियों ई उहो सेवक उते पहुतो ऐं चई तव्हां वटि कोई महात्मा अचण वारा आहिनि, तोखे कीअं ख़बर? चई मूंखे ख़बर आहे, ॾिसजो। अरे तूं कीअं थो ॿुधाए? चई ॾिसजो हुनजे कन जे हेठों ते निशान हूंदो आहे,
बालक जो जनम थियो जॾहिं त ॾिठूं वाकई हिन जे कन जे हेठों त निशान आहे, त उन सेवक में बि श्रद्धा जागी। ऐं जेको बालक रूप में महात्मा आयो, गुरु जी आया, उहे सभु बिल्कुलु मौन, लेकिन जीअं उहो सेवक आयो त पहिरें ॾींहुं शिशु रूप में उहे महात्मा मुस्कुराइण लॻा। चओ हरे राम। कुछ ई समय में वॾो साल बीजा थी उन्हनि भक्ति करणु शुरू करे छॾी। तॾहिं चवंदा आहिनि हरि अनंत हरि कथा अनंत।